अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां साईं ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझा मोहतरम दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह रब्बुल आलमीन जा अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जे रब करीम तव्हां असांखे वॾड़नि जे रूहनि जे ईसाले सवाब ख़ातिर रखियल हिन ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जे मौक़े ते रब साईं हिन क़ुरान पाक जे महफ़िल मजलिस में घुराए करे क़ुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे।
एक कलाक वाइज होजे, 2 कलाक वाइज होजे, अधु कलाक वाइज होजे, उन जो मक़सदु इहो हूंदो आहे या अव्हां जेको सॼो ॾींहुं कढी आया हो उन जो इहो मक़सदु हूंदो आहे त असां पंहिंजा कयल गुनाह माफ़ करायूं, असां पंहिंजा गुनाह माफ़ कराए पंहिंजे ॾोहनि वारो दफ़्तर साफ़ कराए आइंदा वारी ज़िंदगी क़ुर पाक जे मुताबिक़ गुज़ारियूं। जन मुजाहिदन वॾड़नि जे ईसाले सवाब लाइ ख़ैरात कई आहे। अल्लाह शल इन ख़ैर जे दाणे दाणे खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। उन्हनि मरहूमनि जी क़बर जन्नत जे बागनि मां बाग बणाए, जन्नतुल फिरदौस में बुलंद दरजात नसीब फरमाए। ख़ैरात कंदड़नि जे रिज़्क़ रोज़ीअ में रब सईं शल बरकतूं नसीब फरमाए। तव्हां असांखे बि अल्लाह इहा सम्झ ॾे, इहा तौफ़ीक़ ॾे त असां बि पंहिंजनि वॾड़नि खे यादि कयूं। मूंखे हिकु ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जंहिं दौर में जहिड़े माण्हूअ खे पीउ माउ यादि नाहे, जंहिं दौर में को पीउ माउ सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु नाहे, जंहिं दौर में को 5 मिंट वेही करे पीउ माउ सां हाल अहवाल ॾियण ऐं हाल अहवाल वठण जे लाइ तयारु नाहे, जंहिं दौर में को पंहिंजे पीउ माउ जे चेहरे खे ॾिसण जे लाइ तयारु नाहे, जंहिं दौर में को पंहिंजे पीउ माउ जी जुती सिधी करण जे लाइ तयारु नाहे, जंहिं दौर में अबे खे अबो चवण जे लाइ को तयारु नाहे, अम्मा खे अम्मा चवण जे लाइ को तयारु नाहे, जंहिं दौर में पीउ माउ जो ख़र्च पाण ते बार सम्झो वञे, जंहिं दौर में पीउ माउ जो इलाज पंहिंजे मथां बोझ सम्झो वञे, जंहिं दौर में पीउ माउ जो घर में हुजण पंहिंजे लाइ नुहूसत सम्झे, इन दौर में भी अहिड़ा इंसान रहन था जेके पंहिंजे मोलनि ओन मरहूमनि खे यादि करे ख़ैरातूं कनि था। इन दौर में भी मां चवंदो आहियां त अहिड़ा इंसान आहिनि, पोइ सभु उन्हनि जे लाइ दुआ गो घुरो त अल्लाह अहिड़ा जवान हर जाइ ते पैदा करे। असां मुर्द परस्त हूंदा हूं, असां ज़िंदा परस्त न आहियूं। जहिड़ो को हूंदो तंग हूंदासीं, हां ते बोझ हूंदो, बार हूंदो। मां त हीअं चवंदो आहियां, बसि मां 2-3 मिंट मां हीअं चवंदो आहियां, मूंखे अफ़सोस उन्हनि माण्हुनि ते ईंदो आहे मोए खां बाद में परे खां जनाज़ो ॾिसी चवंदा अबा लाहे त हेठि यार क़यामत जो विछोड़ो आहे, मुंहुं त ॾिसांसि। अड़े अॼु तो चवें त मुंहुं ॾिसांसि, जॾहिं घर तुंहिंजे घर जे साम्हूं हो, दर तुझे दर जे साम्हूं हो, तॾहिं त मुंहुं ॾिसी परे पोइ मुंहुं करे अॼु तोखे उन जे मुंहुं ॾिसण जी कीअं सिक लॻी। अॼु तो चवें त होरियां होरियां खटोलो खणो, डोली खणो, मतां लोॾो न अचे, पोइ तूं त दुनिया में एॾा हिन खे लोॾा ॾिना हा, 3 लोॾनि जो छा थींदो? तूं त हिन खे तकलीफ़ा ॾिनियूं हूं, उन्हनि तकलीफ़ुनि जो छा थींदो? अॼु तो चवें त 3 ॾींहं वारो वेलो, 7 देगियूं थियनि, 8 देगियूं थियनि, 5 देगियूं थियनि, 3 देगियूं थियनि, 9-10 हज़ार फी देगी थी खाए, चवें तो पाड़े जो हो सॼो वेलो मां थो ॾियां। अॼु 25-25 हज़ार ख़र्च तो करे, पर हयातीअ में हुन जा बच्चा बुख ते आ, कॾहिं तोखे वेले ॾियण जी बि तौफ़ीक़ न मिली। बच्चा बुख ते हा त तूं सुबुह जे टाइम ते 500 न पोइ मोकिले त बचड़नि खे खाराए। अॼु तूं 25-30 हज़ार छो थो ख़र्च करे? अॼु तो पुट खे चवें त अजरक वठी आ त मथां पारायांसि पाड़े जो हो, वॾो महांगो अजरक हुजे, दुनिया में सर्दीअ में बच्चा मरन से पिया, कॾहिं तोखे रहम न आयो। अॼु रहम कीअं थो अचे? मन मुर्द परस्ता ज़िंदा परस्त। अल्लाह सही शल बाज फरमाए, अल्लाह सही शल रहम फरमाए। अल्लाह शल तव्हां असां समूरन के हकीकी इंसान बणाए। मां वाइज़न में चवंदो आहियां, मिड़े मुलाक़ातियूं पयूं थींदियूं रहंदियूं आहिनि। इंसान सॾाइण सोलो आहे, पर इंसान बणजण ॾुखियो आहे।
इंसान सॾाइण सवलो आहे पर इंसान बणजण मुसलमान सॾाइण सवलो आहे पर मुसलमान बणजण ॾुखियो आहे। 10 ॾींहं खनि थींदा मां पंहिंजे उस्ताद मां पंहिंजे मुरबी पंहिंजे मुर्शिद हरस मीर मोहम्मद मीरक वारनि वटि वेठो हुउमि खैरपुर वारे मदरसे में थोरो ॿुध जा। साईं मूंखे फरमाया मौली अब्दुल्ला मां जो जी साईं फरमाया वेझो था हे जेके दोस्त आया आहिनि उन्हनि खे उहे मुंहिंजा बि दोस्त आहे उन्हनि जो ज़िलो उन्हनि जी ज़ात न ॿुधाईंदो मां थोरो ॿुधायां थो त इंसान आहियूं काथे। मूंखे चए हिननि जी ॻाल्हि त ॿुध साईं पाण ॿुधायो चए हे भाइरनि हिननि जो पीउ फोत थी वियो आहे। हे भाइरनि हिननि जो पीउ फोत थी वियो आहे। पीउ पंहिंजे हयातीअ में हिननि पुटनि खे मिल्कियत विराए ॾेई वियो आहे। पीउ खातो ठाराए ॾेई वियो आहे। न्याणियुनि जे लाइ हिकिड़ो वेसो बि पीउ न छॾे वियो आहे। छा पुटनि खे विराए सिराए ॾेई वियो आहे खातो कराए ॾेई वियो आहे पर न्याणियुनि जे लाइ वेसो बि न्याणियुनि कोर्ट में केस विधो आहे पर कोर्ट में न्याणियूं केस नथियूं खटी सघनि। छो ॿाहिराड़ी वारा हो जंहिंजो खातो तंहिंजी जंहिंजा कागज़ तंहिंजी गाॾी जंहिंजो खातो तंहिंजी ज़मीन। पर उस्ताद साईं जेके हुनखे जुमला चया न काश जेकर हुननि खे ज़री बि इंसानियत हुजे हा काश उन्हनि खे ज़री बि सोच हुजे हा। साईं अजीब जुमला चवनि साईं फरमान पुट दुनिया वारे कोर्ट में तव्हां खाते जे करे खटी वेंदो पर मतां न्याणियूं वरी ओन अर्श वारे जे कोर्ट में केस दाख़िल कंदो। कंहिंजे कोर्ट में फरमाए लिमनिल मुल्कुल यौमा लिल्लाहिल वाहिदिल कहार। सही फरमाया पुट हिते खटी वेंदो पर हुन कोर्ट में केस पयो त खटी। ऐं ॿियो हिकिड़ो मिसाल ॾियां उन जे ज़ात ॻोठ जो नालो बि न खणबो अवां सभई सियाणा समझदार हो 10 दफ़ो उम्रे ते वियो आहे। काऊं दफ़ो 10 दफ़ो उम्रे ते वियो आहे। उन जी भेण किराए जे घर में रहे थी पर भेण खे किराए ॾियण जेतिरा पैसा भेण खे किराए ॾियण जेतिरा पैसा मालिक तो चवेसि घर खाली कर चए अदा कोने तो अचे त तोखे 2 रुपया वठी ॾींदमि। चए भाव अहिड़ो हुजे हा त तूं किराए जे घर में काथे रहे हा। भाव तो 10 दफ़ो उमरो करे भेण खे किराए जेतिरा पैसा न आहिनि तोखो तो पुछा कयां इहे उमरा कम जा थींदा। चो इंशाअल्लाह अकीदो तौहीद वारो धार चो अकीदो ऐं उन खां बाद में चओ त पराओ हक़। कल तव्हां ॾिठो हूंदो टियों तव्हां ॾिठो हूंदो थोरो ख्याल कर टियों तव्हां ॾिठो हूंदो 1.5 मण जो बोझो आहे कपह जो पर उन खे तोरियूं त 5 मण थियो आहे। सिंधी सम्झो था 1.5 मण जो बोझो आहे पर तोरियूं त घणो थियो खोलियूं त विच में भितर ऐं पत्थर पिया। अञा चओ था त फुटनि जो अघु दुआ कयो त वधे दुआ अघु त फुटनि जो छा कया। हाय हाय शल अल्लाह बाज करे चेसे दुआ कयो त माल मो बीमारी खत्म थे। बीमारी खत्म थींदी तो में पानी मिलाइण वारी बीमारी त वञे। दुआ कयो पोख वधे तो मो बनन कटण वारी बीमारी त वञे। चेसे दुआ कयो त पूरत नथी पवे तू हुन जा खाता मटाया हुन जा बना कटिया हुन जे प्लाट ते कब्जो हुन जे ज़मीन ते कब्जो पो पूरत कीअं पवंदी। दुआ कयो त बच्चन में सुकून थे नंढे भाइरनि जा हक़ खाई वई न्याणियुनि भेनरुनि जा हक़ खाई वई त दुआ छा थींदई। चो इंशाअल्लाह परावा हक़ इंशाअल्लाह त के वधीक तव्हांजी मर्ज़ी। चो इंशाअल्लाह परावा हक़ चो इंशाअल्लाह फुटन में पानी 2 बाल्टिन खां मथे 2 बाल्टी त तव्हांखे मोकल मिले 3 बाल्टी जी मोकल भाऊ तारक साहब को वठी थो ॾियांव। छिके रखो कम खे जिब्राइल लही त कोन ईंदो न कोन चवंदो बाज़ीदपुर वारनि खे तव्हां बाल्टी नंढी विधी आहे या वॾी विधी आहे। अल्लाह शल सम्झ ॾे। चओ इंशाअल्लाह न खीर में पानी मिलाइबो न फुटन में न 2 नंबरी कबी रब के 1 नंबर मुसलमान वणो।
न खां बाद में अबे अम्मा जी फरमा बरदारी कयो। नौजवानो शादीअ ते जी पीउ माउ जे पेरनि खे चिंबड़ियल हो न, हालाणीअ खां मोटंदो हूंदे कंडियारे खां अबे खे जिलेबी वणंदियूं आहिनि, अबो खीर कढ़ियल पीअंदो आहे, अबे खे केला वणंदा आहिनि। पोइ शादीअ खां पोइ इहो अबो तोखे छो नथो वणे? जेके केला ऐं जिलेबी पोइ खाराए शादीअ खां पोइ अबो तूं सुञाणे न थियो, अम्मा तूं सुञाणे न थियो। यादि रखजांइ घरवारीअ जा बि तुंहिंजे मथां हक़ न, पर पीउ माउ खां मथे कंहिंजो हक़ न। पीउ माउ जी फर्मा बरदारी कयो। वॾड़ो तव्हांखे बि अर्ज़ु कंदो रहंदो आहे त पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे हिसो ॾिनियूं वञो। वॾा इंशाअल्लाह त कयो, पंहिंजे हयातीअ में पंहिंजे न्याणियुनि खे हिसो ॾिनियूं वञो। वॾड़ो पंहिंजे हयातीअ में पंहिंजूं न्याणियूं पढ़ाए वञो। तव्हां मूंखां वधीक सियाणा समझदार हो, हया न रहियो आहे, लज शनास गैरत न रही आहे। न्याणी विहारण जो टाइम न आहे। ॿिया कहिड़ा मां लफ़्ज़ चवां? न आहे शर्म हया। चओ इंशाअल्लाह न्याणियुनि खे पढ़ाए। ऐं हे इंशाअल्लाह थोरो सोचे सम्झी कजो। चओ इंशाअल्लाह बच्चन खे पर्दो कराइजो। छाच में ॾाढा छाच में सो थो चवां त सोचे इंशाअल्लाह कयो। छो त हाणे बेनज़ीर वारी किस्त ॿुधूं था 25,000 वारी थी अचे। न था ॻाल्हाए घणी घणी 25,000 जो किस्त नोट कड़क मिलंदी। पोइ असां मुलनि जे रड़नि खे ठंदे असांखे न वठ, पर हिन खे त ॾिस। मां मर्दनि खे अर्ज़ु रखां थो पंहिंजे कमाईअ ते भाड़ियो। पंहिंजे कमाई ते भाड़ियो। रब उज़वा तव्हांखे ताक़तवर ॾिना। हे अशी ॾाड़ीअ वारा वेठा आहिनि, जॾहिं पंहिंजे कमाई ते हूंदा हा त कुझु दड़को दहमान बि, कुझु दड़को दहमान बि जॾहिं खां वठी करे वॾेरनि जे पैसनि ते लॻासीं तॾहिं खां वठी बस मां वाइदो ख़तम थो कयां। तव्हांजो मुंहुं ई फिरी वियो आहे। ऐं ॿियो शादियुनि जी सीज़न हले थी पई। अल्लाह जो वास्तो अथव बच्चन खे कंट्रोल मो न कढो। छा बच्चन खे कंट्रोल मो न कढो? मां हिन गुनाहगार अखियुनि सां हिकिड़ो ॾिठल मंज़र तो ॿुधायो। न ॻोठ न ज़ात न नालो। 70-75 साल जो पोड़ो आहे। शादीअ में ईअं थो नचे जो छोरा बि हैरान आहिनि त को असां वारो ॾाढो नीरो बान सुईअ जो 12 ई सुयूं हणाया हुआ। हिकु न पर 12 दर्जन ई पोड़ो हणाया हुआ। अल्लाह जो वास्तो शादियुनि में आपे खो न निकिरो। पंहिंजे बच्चन ते नज़र कयो, पुट ते बि नज़र कयो त न्याणियुनि ते बि नज़र कयो। ॾिसो था पढ़ो था न पोइ छोरा त तौबा था कनि, माफ़ी था वठनि, पर आकई बीठी आहे त असांजे छोरे खां लफ़्ज़ निकिरी विया। सियाणा हो मां इशारा थो कयां। हाणे था चओ त छोकिरे खां लफ़्ज़ निकिरी विया। हे त अॻु में पोइ चवई त बच्चन ते कंट्रोल कर। चो इंशाअल्लाह हे तक में पहुंचे वही तो बच्चन ते कंट्रोल कर कबो। चो इंशाअल्लाह व्याज भी मिले महीने सहीने खाएबो, रोज न खाएबो। न था गालायो आवा बरकत नथी पवे। अरे कलर भी व्याज ते, बिज भी व्याज ते, दवा भी व्याज ते, तू हर शे व्याज ते वतई त पो सही अब्दुल अली वारी दुआ छा कंदी? चो इंशाअल्लाह व्याज खां परे रहबो। चो इंशाअल्लाह व्याज खां परे रहबो। अल्लाह जेको मुखो चवरायो, अल्लाह जेको मुखो चवरायो, रब मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए। अवां जेको कुछ बुधो मड़े 2-3 मिनट पाण में कचहरी कई से के या गाल बुधाए जो भी न मता हर मुके के बुधायो जेका पाण में कबे सा कचहरी कई थे। रब मुखे भी अमल जी तौफीक अता फरमाए, अवां के भी अमल जी तौफीक अता फरमाए। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।